है पंजे दी में एहतजाज करे असां जायज़ पंहिंजे मुतालबनि जी घुर कई आहे असांजा जायज़ हक़ जंहिंमें मिनी वेजिस ठेकेदारी निज़ाम ख़त्म कयो सन कोटा असांजे COD ते अमल कयो फोती कोटा आहे या मेडिकल न मिलण जे करे असांजा 10-12 माण्हू फोत थी विया आहिनि असां उन जे करे इंतिज़ामिया खे चऊं था त असांजा जाइज़ मुतालबा पूरा कयो अगरि जाइज़ मुतालबा असांजा पूरा न कया त असांजो हीअ एहतजाज रोज़ जे बुनियाद ते जारी रहंदो ऐं असां आला इदारनि खां घुर था कयूं ऐं मिनिस्टर सईद गनी साहब सरवर उतेरो साहब डिप्टी कमिश्नर नौशरो AC नौशरो मोरो ऐं SP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयूं था ऐं हिन मज़दूरनि जे तवसुफ़ सां घुर कयूं था त असां जाइज़ मुतालबनि लाइ अॼु 5 ॾींहं असां इहे एहतजाज कयूं पिया महिरबानी करे हिन जो 100 मोटो नोटिस वठी ऐं हिन जेको मज़दूर दुश्मन आरफ खटक आहे उनखे ख़ुदि हटाए मज़दूरनि सां इंसाफ़ कयो मज़दूरनि सां इंसाफ़ कयो सभिनि जी महिरबानी आहे जेके तव्हां असांजे हिन एहतजाज में शरीक आहियो 5-10-15 मिंट असांखे सुबुह जो असां तव्हांजे हक़ लाइ बीठा आहियूं ही ठेकेदारी निज़ाम ख़त्म कंदासीं जेका ॻाल्हि कंदासीं इंशाअल्लाह पूरी कई आहे ऐं कंदासीं तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे वरी सुभाणे सुबुह जो 8 बजे वरी गेट ते गॾु थींदासीं वरी उतां नारा हणंदासीं तव्हां सभिनि जी महिरबानी सभु दोस्त महिरबानी पंहिंजे सेक्शन ते